ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 8 अध्याय जे आखिरी भाग में ॾिठो त बलदाऊ जी क्रोध करे हस्तिनापुर के जमुना जल में बोरण लाइ पंहिंजो हल हस्तिनापुर जी ज़मीन में विझी उनखे मथे करे थो त भीष्म पितामह, द्रोणाचार्य ऐं ॿिया सभु वॾा रखेश्वर ऐं मुनि जेके उन सभा में वेठा हुआ, से सभु वेनती करे बलदेव जी जो क्रोध शांत कराइनि था। जंहिं करे आख़िरकार दुर्योधन पंहिंजी धीउ लक्ष्मणा के शांब सां विहांउ कराहे राजा बलदेव जी के मोटाए ॾिए थो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 69 शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे श्री कृष्ण भगवान जे सभिनी महलातन में रहण ते नारद मुनीअ खे गुमान थियो। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, हिकिड़े ॾींहुं नारद मुनि अमरावती पुरीअ में छा ॾिठो त राजा इंद्र जूं 2 ज़ालूं पाण में पियूं विरनि। तॾहिं उन वीचार कयो त 2 पहाॼनि हुअण में इहो हाल आहे त श्री कृष्ण खे जो 16,108 स्त्रियूं आहिनि, उहे कीअं ठहंदियूं हूंदियूं। ख़बर न आहे त श्री कृष्ण उन्हनि सां हिकु दफ़ो ॻाल्हाए थो या वारी वारीअ सां वटन वेंदो आहे। इहो हाल ॾिसणु घुरिजे। प्यारा भक्तों, नारद जी इहो वीचार करे द्वारिकापुरीअ में आयो। बाग़ में टोलियुनि जूं टोलियूं स्त्रियुनि जूं चङा चङा गहना ऐं कपिड़ा करे ख़ुशबू पियूं वठनि। जॾहिं नारद मुनि इहा सोभिया ॾिसंदो शहर में वियो त छा ॾिसे जो महलनि ऐं दुकाननि ते हर हंधि कलश जरिया पिया आहिनि। सभई दुकान ऐं सड़कूं साफ़ ऐं घर घर में हरीअ जी कथा थी रही आहे। यदुवंशी केतिरनि हंधनि राजा इंद्र वांगुरु पाण में वेही श्याम सुंदर जो जस ॻाए रहिया हुआ। सभिनी नंढनि वॾनि जे दरवाज़नि ते अनबेर ऐं मुश्क जे जलण जी ख़ुशबू पखिड़िजी रही आहे। द्वारिकावासी पंहिंजे पंहिंजे घर हवन यज्ञ ऐं ॿिया चङा कर्म करे चङा चङा पदार्थ ॾाढे प्रेम सां ब्राह्मणनि खे खाराए रहिया आहिनि। नारद मुनि इहो आनंद ॾिसंदो रुक्मणीअ जे महल में वियो त उते हिकिड़ो अहिड़ो रतन जरियल आस्थान ॾिठो जंहिं जे साम्हूं अखि नथे खणी सघियो। उन महल में ताश जी दजा लॻी पई हुई। छॼरनि ते कबूतरनि ऐं ॿियनि पखियुनि जा नुक्श अहिड़ा ठहियल हुआ जिन ते जंगली पखी मोइजी अची वेठा थे। मुश्क में अनबेर जे धुएं खे मोर बादल सम्झी ॾाढी ख़ुशीअ सां नचिया थे।
मोतियनि जूं झालरूं दरवाज़नि ते पए लटकियूं ऐं पारिजात वण जे फुलनि जी ख़ुशबू चई तरफ़नि पखिड़िजी रही आहे। प्यारा भक्तों, नारद मुनि उते ॾिठो त श्री कृष्ण महाराज जराऊ मुगुट ऐं पीतांबर पाए, रेशमी पोछण करे, गुंडीदार वार छोरे, नरड़ ते केसर जो तिलक लॻाहे, जराऊ कुंडल कननि में विझी, बनमाला, बैजंती माला ऐं मोतियनि जी माला पाए, नटवर रूप सां उत्तम सेजा ते वेठो खिले। हज़ारे बानियूं हूंदे बि रुक्मणी पाण बेई पंखो लोॾे रही आहे। जीअं श्री कृष्ण महाराज नारद मुनीअ खे ईंदो ॾिठो, तीअं उथी बि दंडवत करे जराऊ सिंघासन ते विहारे, पंहिंजे हथ सां उन जा चरण धोई, चरणा अमृत वठी विधीअ सां उन जी पूजा करे हथ जोड़े चयो त हे मुनीनाथ, तव्हां दयाल थी मूंखे दर्शन ॾिनो, न त असां संसारी माण्हुनि खे तव्हांजो दर्शन मिलणु ॾाढो दुर्लभ आहे। मां तव्हांजी कहिड़ी शेवा करियां जंहिंमें मुंहिंजो भलो थिए। प्यारा भक्तों, इहे वचन ॿुधी नारद मुनि वेनती कई त हे आदि पुरुष भॻवान, मां तव्हांजे दर्शन करण लाइ हिते आयो आहियां। तव्हांजी दया ऐं कृपा खां सवाइ संसारी माण्हू भवसागर पार लंघे नथा सघनि। गंगा जी तव्हांजे चरणनि जी दूर थी सभिनी जीवन खे सुख ॾिए थी त मां कंगाल ब्राह्मण कहिड़ी कतार में आहियां जो तव्हांजी स्तुति करे सघां। मूं ते दयाल थी अहिड़ो त वरदान ॾियो जो तव्हांजो सुमरण ऐं ध्यानु मूं खां न विसरे। प्यारा भक्तों, अहिड़ी तरह स्तुति करे नारद मुनि ॿी पटराणी सत्यभामा जे घर वियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 69 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।